पर खुदा जा एहसान आहिनि जो सौट जी जान बची वई। हाँ पुट, अल्लाह सी भलाई कई त ही बची वियो आहे। केतिरो चाचा, केतिरो बचा थींदो। मां चवां थो चाचा, जीअं वारिस अस्पताल मां फारिग थिए हिनखे ॻोठ वठी वञ। हिते वारिस जे रहण जी हाणे का बि ज़रूरत न आहे। पुट, तुंहिंजो सौट आहे, तोखां घटि ज़िदी न हूंदो। चाचा बाक़ी मुंहिंजो सौट आहे, पर जेकॾहिं मुंहिंजे चवण ते हले हा न त असांखे केर बि झुकाए न सघे हा। जॾहिं ख़ुदि वारिस ई मुंहिंजो मुखालिफ़ थी बीठो आहे त पोइ हुनखे केरु सम्झाए। असांखे कमज़ोर करण जी सिधी सही ॻाल्हि आहे जेका सौट नथो सम्झे। ख़ुदा कंदो त वारिस जी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। चाचा हिन जे दिमाग़ में सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि विहारणी आहे त हिनखे हितां वापसि वञिणो आहे पंहिंजे घर। हिन जी उते शादी कराए हिनखे घर आबाद करे ॾियूं। बाक़ी हितां जा कम ॼाणा त मां ॼाणा। जेकॾहिं वारिस ईअं न कयो त हितां जा दुश्मन असां ॿिन्ही खे विड़हाए करे असां में तफ़ावत पैदा करे छॾींदा। तव्हां हिक ॿिए जी ताक़त आहियो पुट। अल्लाह न करे पुट जो तव्हांजे विच में इख़्तिलाफ़ पैदा थियनि। अल्लाह न करे जो असांजे विच में के इख़्तिलाफ़ात पैदा थियनि। पर हाणे वारिस खे तो वापसि वठी वेंदी। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।